स्टूडेंट आज जो जेको टॉपिक आहे असां शुरू में पढ़ियो हुयोसीं इन खां जो पहिरियों टॉपिक हुयो उहो हुयो त सेल थींदो छा आहे सेल जा कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स आहिनि अॼु सेल जे टाइप्स थोरो डिस्क्राइब कंदासीं सभ खां पहिरियां असां वटि हिकिड़ो सेल जो टाइप आहे जंहिंजो नालो आहे यूकैरियोटिक सेल अच्छा यूकैरियोटिक सेल खे डिफाइन यूकैरियोटिक लफ़्ज़ जी माना छा आहे पहले अगर इनके थोड़ो यूकैरियोटिक पढ़ूं त उन जी थोड़ी डेफिनेशन ख़बर हुजणु घुरिजे थोरो इन लफ़्ज़नि जी माना असांखे ख़बर हुजणु घुरिजे यू लफ़्ज़ जी माना आहे यू ऐं कारियो लफ़्ज़ जी माना आहे न्यूक्लियस उन टाइप जा सेल में असांजो न्यूक्लियस मौजूदु हुजे ऐं उन जे ॿाहिरां मैट्रिक बाउंडेड ऑर्गेनेल हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं यूकैरियोटिक सेल्स those type of cells in which have a two nucleus surrounded by a boundary wall that is called as a eukaryotic cells. उहे सेल जंहिंमें असांजो न्यूक्लियस जे ॿाहिरि हिकिड़ी बाउंड्री वॉल हुजे त असां उनखे छा चवंदा आहियूं यूकैरियोटिक सेल्स हाणे असां यूकैरियोटिक सेल्स खे थोरो मज़ीद डिस्क्राइब कंदासीं त यूकैरियोटिक सेल्स में वरी उन जा कुझु पार्ट्स हूंदा आहिनि उहे जेके सेल हूंदा आहिनि उन्हनि जा वरी कुझु मख़सूस पार्ट्स हूंदा आहिनि सभ खां पहिरियां अचो हिन जा जेके कंपोनेंट्स आहिनि ओवरऑल उन्हनि खे असां डिफाइन कयूं कंपोनेंट्स ऑफ द सेल्स माना सेल जा हिस्सा सेल मेम्ब्रेन जेको आहे नंबर पहिरें ते असांजो हिकिड़ो पार्ट आहे सेल जो जेको उन जे ॿाहिरां हूंदो आहे सेल जे उनखे असां सेल मेम्ब्रेन चवंदा आहियूं उन खे थोरी स्ट्रक्चर कढी ॾेखारियूं अगर ये असां वटि सेल मौजूद आहे त इन सेल जे ॿाहिरां जेकी बाउंड्री वॉल आहे इन बाउंड्री वॉल खे असां छा चवंदा आहियूं सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन जी बुनियाद में कंहिं बि सेल जे ॿाहिरां हिकिड़ी बनावट हूंदी आहे इन बनावट खे असां छा चवंदा आहियूं सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन खे असां ॿियो असां हिनखे प्लाज़्मा मेम्ब्रेन में सॾींदा आहियूं हाणे असां कंहिं क़िस्म जी शइ अगरि हुजे त उनखे महफ़ूज़ करण लाइ उन जे लाइ असांखे बाउंड्री जी ज़रूरत आहे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो वाटर आहे वाटर खे असांखे कंहिं बि मख़सूस हिकिड़े पॉट में रखंदा आहियूं त उन जे पॉट जी जेकी आउटर स्ट्रक्चर हूंदी आहे उहा उन जी छा हूंदी आहे मेम्ब्रेन हूंदी आहे मतिलबु उन जी बाउंड्री हूंदी आहे त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सेल आहे उहो सेल खे कवर करण लाइ ज़ेरी लाइक सबस्टेंस खे कवर करण लाइ जेकी ॿाहिरीं बनावट हूंदी आहे उन बनावट जो नालो छा हूंदो आहे सेल मेम्ब्रेन अच्छा हीअ जेकी हीअ असांजो सिंपल सेल आहे हिन सेल खे असां यूकैरियोटिक सेल्स करे सघूं था न्यूक्लियस मौजूद आहे मतलब हिन जे ॿाहिरि मां अॻिले लेक्चर में इहा शइ ॿुधाई हुई त जेको न्यूक्लियस हुजे उन न्यूक्लियस जे ॿाहिरां का बाउंड्री वॉल हुजे त सम्झंदासीं इहो जेको न्यूक्लियस आहे इहो असांजो प्रॉपर न्यूक्लियस आहे प्रॉपर न्यूक्लियस मतिलबु उन जे ॿाहिरां उन जी बाउंड्री वॉल मौजूद आहे इन जे करे असां हिनखे यूकैरियोटिक सेल्स चई सघूं था नंबर 2 ते असां वटि आहे असां वटि न्यूक्लियस न्यूक्लियस हाणे छा सम्झंदा आहियूं न्यूक्लियस जेको हूंदो आहे उहो असांजो कंट्रोल कंदो आहे जेके बि एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि सेल जे अंदरि उन सेल जी एक्टिविटीज़ खे अगरि कोई डिफाइन करण वारो हूंदो आहे अगरि उन ते कोई होल्ड करण वारो हूंदो आहे कि उन ते का कमांड करण वारो हूंदो आहे उन जो नालो असां छा ॾींदा आहियूं न्यूक्लियस में सॾींदा आहियूं मिसाल जीअं असांजी बॉडी में अगरि हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं त असांजी सॼी ह्यूमन बॉडी आहे ह्यूमन बॉडी खे अगरि का शइ कवर करे थी पई का कमांड करे थी पई त उहो असांजो ब्रेन हूंदो आहे दिमाग़ खे सॾींदा आहियूं अहिड़े तरीक़े सां सेल आहे हिन सेल खे बि कंहिं शइ हिन सेल खे बि का शइ कमांड करे थी पई का हुकुम हलाए थी पई उन हुकुम हलाइण वारी शइ खे असां छा चवंदा आहियूं न्यूक्लियस चवंदा आहियूं न्यूक्लियस जेको हूंदो आहे इहो बेसिकली अच्छा हिन खां बाद में ही सिंपली माना थोरो हिन जी आवाज़ करायां थो थोरो इन जी डेप्थ जेकी आहे डेफिनेशन सिंपल ॿुधायां थो उन खां पोइ असां हिनखे इंशाअल्लाह अॻिते हली हिननि खे वरी वधीक डिस्कस कंदासीं न्यूक्लियस जेको आहे इहो कंट्रोल कंदो आहे असांजी सॼी एक्टिविटी ऑफ द सेल्स उन खां पोइ जेको टेक्निकल असांजो पार्ट आहे जंहिंजो नालो आहे साइटोप्लाज़म इहा असां तव्हां ॾिसी सघंदा आहियो त हीअ असांजी
प्लाज्म लफ्ज़ जी माना जेकी हूंदी आहे बेसिकली तव्हां लफ्ज़ हूंदो न्यूक्लियोप्लाज़्म ऐं साइटोप्लाज़्म जेको हूंदो आहे इहे लफ्ज़ मोस्टली तव्हां ॿुधा हूंदा। प्लाज़्म लफ्ज़ जी माना आहे जेली, उहा शइ जेकी तव्हांखे जेली वांगुरु नज़र अचे उनखे असां प्लाज़्म चवंदा आहियूं। हाणे जेको हीउ खोखलो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे हिन सेल मेम्ब्रेन जी ऐं हिन बाउंड्री वॉल खां वठी असांजे न्यूक्लियस जी जेकी वॉल आहे इन सॼे पोर्शन खे असां छा चवंदा आहियूं साइटोप्लाज़्म चवंदा आहियूं। अच्छा इहो जेको असांजो प्लाज़्म हूंदो आहे इहो असांजो जेली लाइक सबस्टेंस हूंदो आहे। इन जे करे जेके मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि हाणे ऑर्गेनेल्स जेके हूंदा आहिनि ऑर्गेनेल्स नंढड़ा कंपोनेंट्स हूंदा आहिनि जेके सेल जे अंदरि मख़सूस डिपार्टमेंट ठहियल हूंदा आहिनि जंहिंमें मखसूस किस्म जो कम हूंदो आहे उन्हनि खे असां ऑर्गेनेल्स चवंदा आहियूं जंहिंखे असां सेल ऑर्गेनेल्स चवंदा आहियूं। इन सेल ऑर्गेनेल्स खे जेकी का प्रोटेक्शन ॾींदो आहे जेकी का स्टेबिलिटी ॾींदो आहे कंहिं शइ खे महफ़ूज़ करण लाइ कंहिं शइ खे चिंबड़ाइण लाइ कंहिं शइ खे स्टिक करण लाइ उहा असांजी जेकी स्ट्रक्चर हूंदी आहे उहा जेकी बनावट हूंदी आहे उनजो नालो असां छा ॾींदासीं साइटोप्लाज़्म। तव्हां जो सिर्फ़ सेल जा टाइप्स पढ़िया ऐं उनजा कंपोनेंट्स पढ़िया आहिनि। पहिरियां लेक्चर में पढ़ी आया त ॿिनि क़िस्म जा सेल हूंदा आहिनि असांजा। हिकिड़ा सेल उहे हूंदा आहिनि जेके असांजा यूकैरियोटिक सेल्स हूंदा आहिनि जंहिंमें असांजो हिकिड़ो डेफिनेट जेको न्यूक्लियस हूंदो आहे मौजूदु हूंदो आहे उनखे असां यूकैरियोटिक सेल चवंदा आहियूं। हाणे हिन में कंपोनेंट्स अची विया उनजा हिसा अची विया टिनि टाइप्स जा मेनली टिनि टाइप्स जा असां वटि कंपोनेंट्स मौजूदु हूंदा आहिनि असांजे सेल जे अंदरि। नंबर पहिरियों सेल मेम्ब्रेन के साथ प्लाज्मा मेम्ब्रेन में चवंदा आहियूं जेकी स्ट्रक्चर अगर सेल जे ॿाहिरां का बाउंड्री वॉल ॾे थी पई त उनखे असां छा चवंदा आहियूं सेल मेम्ब्रेन चवंदा आहियूं। सेल मेम्ब्रेन खे प्लाज्मा मेम्ब्रेन सॾियो वेंदो आहे। उन खां पोइ असां वटि उनजो कंपोनेंट आहे उनजो नालो आहे असां न्यूक्लियस। न्यूक्लियस जेको हूंदो आहे जेकी बि एक्टिविटी अगर सेल जे अंदरि थींदी आहे उहा एक्टिविटी के स्पीड अप ऐं उन ते कमांड करण वारो जेको हूंदो आहे उहो असांजो कहिड़ो पार्ट उनजो नालो आहे असांजो न्यूक्लियस। उन खां पोइ ॿियो जेको पार्ट आहे जंहिंजो नालो आहे साइटोप्लाज़्म। साइटोप्लाज़्म जेको हूंदो आहे सेल जो जेको वधि में वधि अगरि को हिसो जाइ का हलाए थो पियो त उनजो नालो असां चवंदासीं